शरीक लह वनशहद अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमन युशाक़िक़िर रसूल मिन बअदि मा तबय्यन लहुल हुदा वयत्तबि गैर सबीलिल मुअ्मिनीन नुवल्लिहि मा तवल्ला वनुस्लिहि जहन्नम वसाअत मसीरा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबिय्युस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुझे अजीज दोस्तों भाइयों, अज जो प्रोग्राम हिन गोठ के अंदर सीरत तय्यबा के उन्वान से थी रहो है। दुआ है तो अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हाज़िरी के कबूल फरमाए ऐं तव्हां असां हज़ूर जे उम्मत के हज़ूर जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। कुरान पाक माज़ी जे हालात ऐं वाक़ियात सां भरियो पियो आहे। उहे क़ौमां दुनिया जे अंदर नेस्त नाबूद थी वयूं, उहे तबाह ऐं बर्बाद थी वयूं जन अंबिया अलैहिस्सलाम जी तक़लीद अख्तियार न कई, जन अंबिया खां रूगर्दानी कई, अंबिया सां इस्तेज़ा कई ऐं पंहिंजे उन्हीं अल्लाह जे क़ासिदनि जी तकज़ीब कयूं, जंहिंजे करे दुनिया में जो ख़्वाब ख़ासिर थी निकिता। अल्लाह ताला फरमाए थो कल्लम यगनो फ़ीहा, अहिड़ो करे छॾियोसीं ॼण त दुनिया में रहिया ई कोन हुया। हालांकि ताक़तवर क़ौमूं हुयूं, हसीन जमील चेहरा हुया, बड़े माली पोजीशन उन्हनि जी मुस्तहकम हुई, कद्दावर शख्सियतूं हुयूं। अल्लाह फरमाए थो अल्लती लम युख़लक़ मिस्लुहा फ़िल बिलाद, अहिड़ा वरी असां पैदा ई कोन कया अथसीं। पर जॾहिं अल्लाह जे हुक्म जी नाफ़रमानी कई ऐं अल्लाह जे मोकिलियल क़ासिद जी इताअत न कयूं, फर्मा बरदारी न कयूं, अल्लाह ताला उन्हनि खे दुनिया में सिफ़े हस्ती तां मिटाए छॾियो। रब साईं फरमाए थो ईअं करे छॾियोसीं कादनहुम आजाज़ नख़लिन ख़ाविया, ॼण त कंहिं खजनि जा थुड़ कटे करे कीअं खजूं जड़ाम करे किरी पवंदियूं आहिनि, ईअं ॼण त थुड़ पिया आहिनि खजनि जा, ईअं पिया एॾा वॾा कदावर माण्हू। अज़ीज़ो, असांखे भी अल्लाह तबारक व तआला मिल्लत, मज़हब, शरीयत ऐं अल्लाह ताला पंहिंजो असांखे क़ासिद मोकिलियो आहे। असांजे लाइ बि अल्लाह तबारक व तआला जो इहो ई हुकुम आहे त मा आताकुम रसूल फ़ख़ुज़ू व मा नहाकुम अन्हु फ़ंतहू।
जेको मां तव्हां ॾे तव्हां जे लाइ क़ासिद करे मोकिलियो आहे, जेको मुंहिंजो रसूल तव्हां ॾे आयो आहे, जेका शइ उहो ॾे वठो उन खे वठो, जंहिंखां झले वठो उन खे छॾियो। फरमाई लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त पैगंबर जे ज़िंदगी में तव्हां जे ज़िंदगीअ जो सुहिणो नमूनो रखियल आहे। इंसान दुनिया जे अंदर अखियुनि सां मुशाहिदो करे थो, कंहिंजे जायदाद खे ॾिसे थो, कंहिंजे हुकूमत ऐं सल्तनत खे ॾिसे थो, कंहिंजे वजाहत ऐं जाहो जलाल खे ॾिसे थो, त पोइ इंसान जे नफ़्स जे अंदर ख़्यालात जनम वठनि था त ही हेतिरे क़दुरु अॻिते आहिनि ऐं मां पोइते छो आहियां, ही हिन तरक़ी ते पहुता आहिनि, हिन उरूज ते पहुता आहिनि ऐं मां पस्ती में वियो आहियां, मां पोइते वियो आहियां, ईअं छो? पोइ इंसान जे नफ़्स में ख़्वाहिशातूं ऐं सद्धूं उभरंदियूं आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिशातुनि जे तकमील खां मनो करे थो। फरमाई पंहिंजे नफ़्स जे चाहतुनि जी कढ न लॻो। दुनिया जे ज़ेब ज़ीनत खे ॾिसी करे तव्हांजे दिलनि में ख़्वाहिशात उभरनि था, इन्हनि ख़्वाहिशातुनि ते ज़रा कंट्रोल कयो। तव्हां हज़ूर जा उम्मती आहियो, हज़ूर ते कलमो पढ़ियो अथव, तव्हांजे तरक़ी जो राज़ हज़ूर जे इताअत में आहे। इन जे करे अल्लाह रब्बुल आलमीन कलमे वारनि खे चवे थो पियो त पैगंबर जे ज़िंदगी में तव्हांजे ज़िंदगीअ जो सुहिणो नमूनो रखियल आहे। ॿियनि जे ट्रपनि खे न ॾिसो, ॿियनि जे कट शट खे न ॾिसो, धारियनि ते नज़र न कयो, यहूदो नसारा जे ज़ेब ज़ीनत ते नज़र न कयो, इस्लाम दुश्मन कुवतुनि जे उरूज खे न ॾिसो। मुसलमानो कलमे वारो तव्हांजी नज़र हुजे त रसूलुल्लाह जे कदमनि में हुजे। तव्हांजे कामयाबी जो राज़ इन में आहे। फरमाई वमन यूक़ शुह नफ्सिही फउलाइका हुमुल मुफ़्लिहून। कलमे वारो तव्हां में जो कामयाब उहो थींदो जंहिं पंहिंजे नफ़्स खे सदुनि खां बचायो। उन नफ़्स में जेके चाहतूं उभरनि थियूं, नफ़्स में जेके ख़्वाहिशातूं जनम वठनि थियूं, अल्लाह फरमाए थो जंहिं इन ख़्वाहिशातुनि जे हलण जे, इन ख़्वाहिशातुनि जे तकमील जे तरफ़ वञे थो, इन को पाण खे बचाए, इन नफ़्स जे इन चाहतुनि खां पाण खे बचाए, इन सदुनि खां पाण खे बचाए, नफ़्स जे हवस खां पाण खे बचाए, तव्हां मज़ो कामयाबियो थी निकिरंदी। हर क़ीमत में मुसलमान जी तरक्की ख़्वाहिशातुनि जी तकमील न आहे। मुसलमान जे तरक्कीअ जो दारो मदार हज़ूर जे सुन्नत जे मथां हलण में आहे। दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां असांखे हज़ूर जी इताअत नसीब फरमाए, हज़ूर जी ताबेदारी नसीब फरमाए। अल्लाह फरमाए थो वमन युशाक़िक़िर रसूल मिन बअद मा तबय्यन लहुल हुदा वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिही मा तवल्ला। रब साईं फरमाए थो जंहिं रसूल खे असां तव्हां ॾे हक़ ऐं सच सां मोकिलियोसीं, पोइ जंहिंखे असां ही पंहिंजो पैगाम ॾेई करे मोकिलियोसीं, जंहिंखे तव्हांजे लाइ नमूनो करे मोकिलियोसीं, जंहिंखे तव्हांजे लाइ उस्ताद करे मोकिलियोसीं, पोइ जेकॾहिं उन जी तव्हां मुखालफ़त कई ऐं उन जे पैरोकारनि जो बि रस्तो तव्हांखे हथ न आयो, उन रसूल जो रस्तो बि तव्हांखे हथ न आयो, अल्लाह ताला फरमाए थो नुवल्लिही मा तवल्ला। पोइ इन इंसान खे असां धिको ॾींदा आहियूं, जाॾे फिरंदो आहे उन में।
फिरी फिरी वञी जहन्नम जे कुन में किरंदो आहे। रब साईं फरमाए थो बुरे में बुरी जाइ उहा ई अथसि। कलमे वारो माण्हू हज़ूर जे मथां कलमो पढ़े, क़ुरान ते यकीन रखे, रब जे ज़ात ते ईमान आणे, पोइ वरी ग़ैरनि जा रस्ता अख़्तियार करे, अग़यार जो रस्तो अख़्तियार करे। अॼु वक़्त जी तक़ाज़ा इहा आहे त असां हज़ूर जे वारिस जमात खे चिंबड़ी वठूं, उलमा जे जमात खे चिंबड़ी वठूं, उन तबिके जी कढ लॻूं जेके क़ाल अल्लाह व क़ाल रसूल पढ़ाइण वारा आहिनि, जेके हज़ूर जे सुन्नत जा मुत्तबे आहिनि, जन जे दिलनि में तक़वा ऐं तहारत ऐं ख़शियत इलाही मौजूद आहे। अॼु असांखे उन्हनि माण्हुनि जी जाखोड़ करणु खपे, उन्हनि खे ॻोल्हणु खपे। हीअं दुनिया जे अंदरि तव्हांखे लीडर बि मिलंदा, सियासी अॻवान बि मिलंदा, तमामु तव्हांखे चिलकणा चिमकणा चेहरा बि मिलंदा, पर अज़ीज़ दोस्तो, कामयाबी जो रस्तो हिन क़ुरान जे इत्तिबा में, हज़ूर जे सुन्नत में आहे। फरमाई मन युतिअल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अल्लाह ताला फरमाए थो त जंहिं मुंहिंजे हुक्म जी इताअत कई, मुंहिंजी फर्मा बरदारी कई, मुंहिंजे रसूल जी पैरवी अख़्तियार कई, इहो वॾी कामयाबी थी पाए। बस दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां असांखे दुनिया में जो कामयाब करे कढे। अल्लाह से असां खां पंहिंजे इबादत वारो कमु वठे, ऐं अल्लाह से असां खां हज़ूर जे इताअत वारो कमु वठे, हिन धरतीअ ते ख़ल्क़ जे ख़िदमत वारो कमु वठे, ऐं अल्लाह ताला असांखे अॻवान सही नसीब फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुंहिंजो वक़्तु एतिरो हुयो, मां 2 कलाक वेठो हुउमि तव्हांजे अॻियां, मुंहिंजो वक़्तु पूरो थी वियो। जेके भी मरीज़ आहिनि, अल्लाह सभिनी खे शिफ़ा ॾे। मुंहिंजा रब जेके तोॾे आया आहिनि, उन्हनि जे क़बरनि खे तूं रोशन कर। जेके मरीज़ आहिनि, उन्हनि खे तूं शफ़ा कामिला अता फरमा। जेके वीचारा असांजा